सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अलाए कहिड़ो वाह वरियो ए न अचणा न वञणा माण्हू अॼु असांजे फार्म ते। भुला ए आऊं तोखे कुछ पुछण आयो। ए कुजा तो पुछी मणक। भुला मुखे इहो सुणाए त हाजी साहब राजा सां निकाह कयो हो की न? ए हाजी साहब ऐं राजा सां निकाह? ए हाजी साहब एतिरो चरियो की ने जो ढोरे जी डांगरी सां कुंडो विझे। ए हाजी साहब भले पर जो भलो माण्हू आहे भलो। ए उन वटि त सऊदीअ में अलाए केतिरियूं शहजादियूं वेठियूं आहिनि। तो जो मतलब है त हाजी साहब राजा सां निकाह की न कयो? ए न न मणक न। बाक़ी राजा कमकार लाइ हाजी साहब जे बंगले ते ईंदी हुई। ए वधिक अल्लाह साईं जाने। ए पाण खे वधिक ख़बर की ने। ठीक है भुला चलो। मुझे न मार माणक खुदा जे वास्ते मुझे न मार मुझे हथन के दिस माणक। राजा तो मुसा धोखो कयो आ मां तोखे की न जरींदुस। न माणक न आऊं तो सा धोखो की न कयो आ मुझे यकीन कर माणक। ना तू कारी आई तू पलीत आई तू इन दरिया जी कंदी ते रही इन दरिया के पलीत कयो आ। न माणक न आऊं पलीत की न आया मुझे यकीन कर माणक। आऊं तुझी आया आऊं पलीत की न आया माणक मुझे यकीन कर। तू पलीत आई आई आ जाओ इन दरिया जी पलीताई के खत्म करस। भुख जावेला दुख जी दिहाड़ी। माणका सोचर आऊं तो इते कौन हुयस तू तो इते हुए भला तो कदे बुधो तो हाजी साहब राजा सां निकाह कयो आ। माणका मां अल्लाह खे हाज़िर नाज़िर थी चवां थो त मूं अहिड़ी ॻाल्हि की न सुनी आहे। मूंखे त ठहियो ॻोठ जे कंहिं बि माण्हू खे हिन बारे में ख़बर कान्हे। सब ये था चवन तो राजा जो हाजी साहब सां निकाह थियो ही की ने। पोइ राजा कुझा थी चवे? राजा चए थी त मुझो हाजी साहब सां निकाह थियो आहे। जे हाजी साहब जो राजा सां निकाह थे हा तो हाजी साहब राजा के इते कखन में छॾे की न वञे हा। बराबर जे हाजी साहब निकाह करे आ त ईअं की न छॾे आ। या त हाजी साहब हुनखे पाण भेरो वठी वञे हा या त बंगले ते शहजादी करे विहारेसि हा। में नथो अचे त मां बुझा के पोइ हाजी साहब जे बंगले वारे नौकरनि खां पुछियो आहे? हा पुछो आहे। ये भी चवन था त असांखे शादी जे बारे में का ख़बर को। माणका एड़ा वॾा माण्हू हर साल हिते शिकार करण लाइ ईंदा आहिनि। उहे रुगो तितर ऐं तलूर जो शिकार की न कंदा आहिनि। हाँ सोचे राजा बि जहिड़ो कर हाजी साहब जो शिकार थी वई आहे। पर माणका राजा वरी बि तोसां घणो प्यार थी करे। जेकॾहिं प्यार करे हा त मुंहिंजो इंतज़ार करे हा। मां जॾहिं मोटा हा उन हाजी साहब जा बंगला माड़ियूं ॾिसी मूंखे विसारे छॾियो मूंखे मारे छॾियो। माणका तूं हाणे कुझा सोचियो आहे? कुझा ॿुधाए समझ तो मुझो होड़ो एक दफ़ो ॿीहर विच समुंड में फासी पियो आहे।
हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।